अॼु मां टप्पू जे पप्पा जो दिमाग़ ख़राब करण वारी आहियां। तव्हांजी खिल कोन रुकजंदी ना। इन ॻाल्हि ते करो सब्सक्राइब चैनल खे। टप्पू जा पप्पा ॿुधो ना? हाँ ॿुधाए। ॿुधो ना टप्पू जा पप्पा ॿुधो? हाँ टप्पू जा पप्पा ॿुधो? अरे ॿुधा त पियो, कन सां ॿुधबो आहे न कि अख ने मुंह सां। कननि सां ई ॿुधंदा न, मुंहुं ऐं अख मां थोरी ॿुधंदा। ओ चरी माई, हल जाए जिनेंद्र, मां वञा तो दुकान। अरे ॿुधो ॿुधो टप्पू जा पप्पा। खाली ॿुधो 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 करी पई, ॿुधई त कोन थी छा कम थी। अॼु असां सोसाइटी वारियूं सभु मायूं वञूं था शॉपिंग करण। आ त छा पैसा खपनि? न न, पैसा त मूं वटि आहिनि। त छा आहे? तव्हां लाइ छा वठी अचां? कोई ज़रूर कोन्हे मुंहिंजे लाइ फालतू ख़र्च करण जी। फालतू ख़र्चा मां कोन कंदी आहियां, फालतू ख़र्चा तव्हां कंदा आहियो। ले मूं कहिड़ो कयो फालतू ख़र्च? पिछले साल तव्हां आग बुझाइण वारी मशीन वरिती हुई, कुझु कमाई हुआ अञा ताईं पई आहे। अरे डोबी, हे भगवान, हाणे छा उहा मशीन खे कम में वठंदा ऐं घर में आग लॻायां? हाँ, त मशीन वरिती आहे त कम में त अचणी खपे न। अहिड़ी मशीन खे छा कंदासीं पाण? पई वेठी हूंदी अहिड़ी मशीन, किनी मशीन पई आहे, पाण वठंदासीं त कम में त वठंदासीं न। चुप हो जा सातवीं फेल, चुप हो जा।